मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 5 सबक 9 हिस्सो पहिरियों मश्क महरूई सवाल एक्सरसाइज MCQs। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। प्यारा ॿारो, हिन वीडियो में असां अॼु एक्सरसाइज शुरू करे रहिया आहियूं ऐं एक्सरसाइज असांजी जीअं त तव्हांखे ख़बर आहे 2 पार्ट्स में डिस्ट्रीब्यूट थियल आहे। हिकु पार्ट हूंदो आहे, हिकु सेक्शन हूंदो आहे सेक्शन ए, जंहिंमें असां पढ़ंदा आहियूं मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स, ऐं ॿियो हूंदो आहे सेक्शन बी, जंहिंमें असां स्ट्रक्चर्ड क्वेश्चन पढ़ंदा आहियूं ऐं जंहिंमें असीं न्यूमेरिकल सॉल्व कंदा आहियूं। ठीकु आहे। अॼु जो जेको असां सेक्शन खणंदासीं उहो आहे सेक्शन ए मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स। हाणे मल्टीपल चॉइस क्वेश्चन में पहिरियों जेको असां वटि MCQ ॾिनो वियो आहे उनजी स्टेटमेंट में चवे थो द स्प्रिंग्स इन ब्रेक्स एंड क्लचेस आर यूज्ड। चए थो जेके स्प्रिंग कंहिं गाॾियुनि जे ब्रेक्स में या उन जे क्लच में यूज़ कया वेंदा आहिनि उहे छा कंदा आहिनि बेसिकली। चए थो टू रीस्टोर ओरिजिनल पोजीशन, उहे पंहिंजी ओरिजिनल पोजीशन ते वापसि मोटंदा आहिनि। ऑप्शन बी में चवे थो टू मैयर फोर्सिस, उहे फोर्स खे मैयर कंदा आहिनि। ऑप्शन सी में चवे थो टू एब्ज़ॉर्ब शॉक्स, या उहे शॉकनि खे जेके झटका हूंदा आहिनि उन्हनि खे एब्ज़ॉर्ब कंदा आहिनि या उन्हनि खे जज़ब कंदा आहिनि। या डी ऑप्शन में चवे थो टू एब्ज़ॉर्ब स्ट्रेन एनर्जी, या चवे थो त तवानाई बचाइण जे लाइ उहे जेको आहे त स्प्रिंग यूज़ कया वेंदा आहिनि। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां उन स्प्रिंगनि जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त छा थींदो आहे जॾहिं असां ब्रेक या क्लच लॻाईंदा आहियूं ऐं जॾहिं उनखे छॾींदा आहियूं त छा थींदो आहे, उहे जेके स्प्रिंग हूंदा आहिनि उहे पंहिंजी ओरिजिनल पोजीशन ते मोटी ईंदा आहिनि, यानी उहे छा कंदा आहिनि, रीस्टोर ओरिजिनल पोजीशन। ठीकु आहे। त हिते जेको असांजो ऑप्शन थींदो उहो थींदो ऑप्शन ए। उनखां बाद में सेकंड MCQ ते था हलूं। उन में चवे थो इफ द मटीरियल रिकवर्स द ओरिजिनल डायमेंशंस when an external force is removed, this deformation is known as deformation। हिन में चवे थो त जेकॾहिं ज़ोर हटाइण खां पोइ, फोर्स हटाइण खां बाद में कोई बि बॉडी पंहिंजे असुल शिकिल में अची वञे त उन क़िस्म जी तब्दीलीअ खे छा चइबो आहे, या उन क़िस्म जी डिफॉर्मेशन खे छा चइबो आहे। बेसिकली असां पढ़ी आयासीं त जॾहिं कंहिं बॉडी ते असां ज़ोर लॻायूं ऐं जॾहिं उहा वापसि मोटी अचे त असां चवंदा आहियूं त उन बॉडी में छा आहे, लचक आहे। हाणे लचक खे छा चवंदा आहियूं असां, इलास्टिक। ठीकु आहे। सो उन में इलास्टिक डिफॉर्मेशन हूंदी। सो इन जो जेको असां वटि ऑप्शन बीहंदो उहो बीहंदो ऑप्शन सी। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां हाणे असां हलूं था वरी MCQ 3 जे तरफ़, ऐं MCQ 3 में चवे थो विच ऑफ द फॉलोइंग मटीरियल इज़ मोर इलास्टिक। चए थो हेठियां जेके मटीरियल ॾिना विया आहिनि उन्हनि मां सभ खां वधीक लचक जेका हूंदी आहे उहा कंहिं में हूंदी आहे। चए थो रबड़ में, गिलास में, स्टील में या काठ में। तो प्यारा ॿारो, मुंहिंजे ख़्याल में तव्हां वटि इहो ई ऑप्शन हूंदो त रबड़ में, पर हक़ीक़त ईअं न आहे। असां वटि जेको ऑप्शन सही आहे उहो आहे असां वटि ऑप्शन सी। ठीकु आहे, यानी स्टील में। ठीकु आहे। हाणे स्टील जेको आहे उहो असां वटि अहिड़ो मटीरियल आहे जंहिंमें रबड़ खां बि वधीक इलास्टिसिटी मौजूदु हूंदी आहे। ठीकु आहे। छो त रबड़ खे जेकॾहिं असां वधीक टेड़ो कंदासीं त रबड़ विच तां टुटी बि पवंदो आहे, पर इलास्टिसिटी स्टील में वधीक हूंदी आहे। जेकॾहिं असां स्टील खे टेड़ो कंदासीं त उहो रबड़ खां वधीक टेड़ो थी वेंदो आहे ऐं डिफॉर्म थी वेंदो आहे। ठीकु आहे। हाणे इन जो मिसाल तव्हां ईअं बि खणी सघो था त जीअं असां वटि जेके बाल पेनियूं हूंदियूं आहिनि उनजो जेको स्प्रिंग आहे उहो खणो था, उनखे उनजा ॿई जेकी पासा आहिनि, जेकॾहिं उन ॿिन्ही पासनि खे पाण में तव्हां मिलाईंदव त उहे आराम सुकून सां मिली वेंदा। पर जेकॾहिं आमतौर ते ॿियो को रबड़ खणो था जंहिंसां असां पेंसिल जा अखर वग़ैरह ठाहींदा आहियूं, त उहो जेकॾहिं रबड़ खणी करे उनजा ॿई पासा तव्हां पाण मिलाईंदव त उहो विच तां भॼी पवंदो। ठीकु आहे। त इन जो मतिलबु छा थियो त स्टील में जेको आहे त उहा स्टील जेको आहे वधीक लचकदार आहे एज़ कंपेयर टू जेको आहे रबड़ जे। ठीकु आहे। बाक़ी हाणे गिलास में बि न थींदी आहे ऐं काठ में बि इलास्टिसिटी न थींदी आहे। ठीकु आहे। उनखां बाद में नंबर 4 में चवे थो इफ अ स्प्रिंग स्ट्रेचेस easily then its spring constant has
चए थो जेकॾहिं कंहिं स्प्रिंग खे असां छिकियऊं ऐं उहो आसानीअ सां छिकिजी वञे त पोइ उनजो जेको स्प्रिंग कांस्टेंट हूंदो आहे उनजो वैल्यू छा हूंदो? उनजो वैल्यू लार्ज हूंदो, स्मॉल हूंदो, कांस्टेंट हूंदो या ए ऐं बी यानी लार्ज ऐं स्मॉल। बेसिकली जॾहिं कोई बि स्प्रिंग इज़ीली छिकिजी वञे त उनजो जेको स्प्रिंग कांस्टेंट वैल्यू हूंदो आहे प्यारा ॿारो उहो हूंदो आहे स्मॉल। ठीकु आहे, छो त जेकॾहिं स्प्रिंग कांस्टेंट वैल्यू स्मॉल आहे तॾहिं त उहो छिकिजे थो, जेकॾहिं वधीक वैल्यू हुजे माना सख़्तु हुजे त न छिकिजी सघिजे। ठीकु आहे, उन खां बाद में MCQ 5 में चवे थो व्हाट इज़ द यूनिट ऑफ द स्प्रिंग कांस्टेंट। हाणे इन में पुछा थो करे त स्प्रिंग कांस्टेंट जो जेको यूनिट आहे उहो कहिड़ो आहे। जीअं त असां हुक्सला में पढ़ी आया हुआसीं त जेको हुक्सला जो जेको फार्मूलो हुयो उहो हुयो असां वटि F = KX। ठीकु आहे, हाणे के छा हुयो, के हुयो उन टाइम असां वटि स्प्रिंग कांस्टेंट। हाणे के खे जॾहिं असां मालूम पिया कयूं त उनजे लाइ फार्मूलो बणिजे पियो F/X। ठीकु आहे, ऐं एक्स असांजो छा हुयो, स्प्रिंग में जेका छिक जे करे लेंथ चेंज पई थिए यानी जेका एक्सटेंशन पैदा पई थिए उहा हुई। ठीकु आहे, फोर्स जो जेको यूनिट थींदो न्यूटन ऐं उन खां बाद में डिस्टेंस जेको कवर करे पियो स्प्रिंग उनजो यूनिट मीटर। ठीकु आहे, त जेकॾहिं असां यूनिट खे ॾिसूं त उहो असां वटि कहिड़ो ईंदो, उहो यूनिट हिन तरीक़े सां ईंदो त न्यूटन × मीटर इनवर्स। ठीकु आहे प्यारा वारो, त अहिड़े नमूने सां हीअ असांजो ऑप्शन सी बीहंदो। उन खां बाद में 6 नंबर सवाल ते था हलूं ऐं 6 नंबर में चवे थो द स्प्रिंग obeys Hooke's law for the earlier extensions and when the spring becomes damaged it does not appear to do so. Figure 5.12 estimate from graph after addition of which weight the spring damaged। हाणे हिन चवण जो मतिलबु इहो आहे, चए थो त स्प्रिंग जी शुरूआती वाधि हुक जे कानून तहत थिए थी ऐं पोइ जॾहिं स्प्रिंग टुटी पवे थो उन में उहो कानून ज़ाहिर नथो थिए। सो ग्राफ 5.12 ॾिसी करे ॿुधायो त कहिड़ो वज़न रखण खां पोइ स्प्रिंग खे नुक़सानु पहुचंदो यानी हू डिफॉर्म थींदो। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां हिन ग्राफ में ॾिसूं त ग्राफ में असांजी कहिड़ी पॉइंट आहे जंहिं पॉइंट ते असां उन स्प्रिंग ते ज़ोर लॻायूं त हू परमानेंट चेंज थी वञे। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां हिते ॾिसंदासीं त हिते 1.5 जेको आहे उते बि असांजो स्ट्रेट लाइन हीअ ठहियलु आहे यानी की उहा बि असांजी रिस्टोरिंग जेको आहे क्राइटेरिया असांजी रिस्टोरिंग वारी क्राइटेरिया आहे। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं हिन खां थोरो अॻिते हलूं त हिते वरी 2.0 आहे। सो असां एस्टिमेटेड ईअं लॻाए सघूं था त 1.5 न पर हिते 1.6 असांजी हिकिड़ी अहिड़ी पॉइंट थी सघे थी जितां असां फोर्स वधीक लॻाईंदासीं त उहो स्प्रिंग छा थींदो, परमानेंट डैमेज थी वेंदो। ठीकु आहे, सो हिते असां जेको ऑप्शन खणंदासीं उहो हूंदो असांजो कहिड़ो, उहो हूंदो असांजो ऑप्शन सी यानी 1.6 न्यूटन। ठीकु आहे प्यारा वारो, 1.6 अहिड़ी हिकिड़ी पॉइंट आहे जंहिं पॉइंट खां असां वधीक फोर्स लॻाईंदासीं त उहो स्प्रिंग जेको हूंदो उहो परमानेंट डैमेज थी वेंदो। ठीकु आहे, हाणे उन खां बाद में सवाल नंबर 17 था हलूं त उन में चवे थो विच ऑफ द फॉलोइंग इज़ नॉट यूनिट ऑफ प्रेशर। हाणे चवे थो त हेठियनि मां ॿुधायो त कहिड़ो प्रेशर जो यूनिट न आहे। ठीकु आहे, हाणे उन में पहिरियों जेको असां वटि ऑप्शन ॾिनो वियो आहे उहो आहे पास्कल। छो त पास्कल ऑलरेडी प्रेशर जो यूनिट आहे। ॿियो आहे बार, टियों आहे एटमॉस्फेयर ऐं चोथों आहे असां वटि वरी न्यूटन। ठीकु आहे, हाणे बेसिकली प्यारा ॿारो तव्हां ॾिसंदव त न्यूटन जेको आहे उहो फोर्थ यूनिट आहे। ठीकु आहे, ऐं बार ऐं एटमॉस्फेयर इहे ॿई जेके आहिनि प्रेशर जा यूनिट आहिनि यानी ही टई छा थिया, प्रेशर जा यूनिट थी विया ऐं हिन में कहिड़ो बचो बाक़ी, असां वटि बचो न्यूटन। ठीकु आहे, हाणे न्यूटन जेको आहे उहो असां वटि प्रेशर जो यूनिट न आहे, न्यूटन जेको आहे उहो फोर्स जो यूनिट आहे। ठीकु आहे, जीअं त असां ऑलरेडी इन जे बारे में पढ़ी आया आहियूं। हाणे असां हलूं था वरी सवाल नंबर 8 जी तरफ़ ऐं उन में चवे थो if a metal block applies a force of 20 Newton on an area of 5 centimeter square, find the pressure being applied by the block on the area of। चए थो त हिकु मेटल ब्लॉक आहे जंहिं ते 20 न्यूटन जो फोर्स अप्लाई थिए थो उन जी 5 सेंटीमीटर स्क्वायर जी एरिया ते। हाणे चवे थो त उन एरिया ते जॾहिं 20 न्यूटन जो फोर्स अप्लाई थिए थो त उन ब्लॉक ते जेको प्रेशर लॻंदो उहो केतिरो लॻंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो, जीअं त बेसिकली ही हिकिड़ो न्यूमेरिकल आहे, सो हिन खे असां न्यूमेरिकल
जे हिसाब सां जेको आहे सॉल्व कंदासीं। ठीकु आहे। सो सभ खां पहिरीं असां हिन जी डेटा ठाहींदासीं। सो डेटा में असांखे छा छा मिलियल आहे। पहिरियों मिलियल आहे त फोर्स जेको आहे उहो 20 न्यूटन आहे। उनखां बाद में एरिया 5 सेंटीमीटर स्क्वायर आहे ऐं उनखां बाद में असांखे प्रेशर मालूम करिणो आहे। सो उनखां बाद में असां सॉल्यूशन ते था हलूं। हाणे सॉल्यूशन में असांखे बेसिकली मालूम छा आहे करिणो, मालूम करिणो प्रेशर, यानी प्रेशर जो फार्मूलो आहे असां वटि प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया। ऐं हिते असां वैल्यू रखंदासीं त प्रेशर घणो आहे 20 ऐं एरिया घणी आहे 5। उनखां पोइ 20 अपॉन 5 जेकॾहिं कंदासीं त असां वटि छा ईंदो, जवाबु ईंदो 4 न्यूटन। ॾिसंदासीं त छा 4 हिन ऑप्शन में मौजूदु आहे। सो बिल्कुलु हीअ आहे असांजो ऑप्शन डी। ठीकु आहे। त उनखां बाद में हाणे असां हलूं था पंहिंजे लास्ट MCQ जी तरफ़, जंहिंमें चवे थो the figure 5.13 shows a container with 3 spouts. The container is filled with water. Jets of water pour out of the spouts. Why does the jet of water from the bottom spout goes furthest out from the container? हाणे हिन जे चवण जो मतिलबु इहो आहे, चवे थो त टिनि हिन फिगर में तव्हां ॾिसो त टिनि नेसारनि वारो थांव, यानी ही हिकिड़ो बर्तन आहे या ही हिकिड़ो कंटेनर आहे। ठीकु आहे। हाणे उहो जेको थांव आहे उहो पाणीअ सां भरियल आहे। हाणे पाणी जेको आहे उन नेसारनि मां वहे थो ऐं हेठियनि नेसारनि मां छो पाणी तमामु परे वञी किरी रहियो आहे। हाणे उन जे लाइ असांखे ही कुझु ऑप्शन ॾिना अथई। चवे थो त हीउ जेको पाणी आहे मतिलबु हिन आख़िरी नेसारे में इहो पाणी जेको आहे सभ खां परे छो थो करे, उनजो रीज़न छा आहे। ठीकु आहे। हाणे इन जो रीज़न असांखे हेठि कुझु ऑप्शन ॾिना अथई। उन में चवे थो त प्रेशर डिक्रीज़ विथ डेप्थ, यानी पाणी जी गहराई जीअं वधे थी तीअं दाब जेको आहे त घटिजे थो, यानी प्रेशर घटिजे थो। उनखां पोइ सेकंड ऑप्शन में चवे थो प्रेशर इंक्रीज़ विथ डेप्थ, तो गहराईअ वॾी हुअण करे प्रेशर बि घणो थिए थो। ऐं टे ऑप्शन में चवे थो मोर वाटर अवेलेबल टू फ्लो आउट फ्रॉम द बॉटम, चवे थो त तरे में घणे पाणी हुअण करे पाणी घणो वहे थो। या चवे थो चौथे ऑप्शन में चवे थो त डेंसिटी ऑफ वाटर डिफरेंट एट डिफरेंट प्लेसेस। तो पहिरां वारो जेकॾहिं असां हिते ॾिसूं, यानी असां हिन ऑप्शन में ॾिसूं त हिते असां खां पुछा थो करे त हेठि जेको प्रेशर आहे उहो पाणीअ जो जेको आहे त वधीक छो आहे। ठीकु आहे। यानी पाणी परे छो थो करे। हाणे इन जो जेको रीज़न आहे उहो इहो ई थी सघे थो त जेकॾहिं हिन जो इहो ई रीज़न थी सघे थो त प्रेशर इंक्रीज़ विथ डेप्थ, यानी जेतिरो असां गहराईअ में वेंदासीं ओतिरो छा थींदो, प्रेशर वधंदो। यानी हिते जेको असांजो ऑप्शन ईंदो उहो ईंदो बी ऑप्शन। ठीकु आहे। त गहराई वॾी हुअण करे प्रेशर बि घणो थींदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो ही हुया असांजा चैप्टर नंबर 5 जा MCQs। इंशाल्लाह नेक्स्ट क्लास में वरी असां सेक्शन बी सॉल्व कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।